अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो गुलाम शब्बीर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल शब्बीर के टीवी। त दोस्तों असां अॼु शाम जो टाइम असां अहिड़ा विज़िट ते निकिता आहियूं सब्ज़ी फार्म में। त दोस्तों हे भिंडीअ जो फ़सुलु आहे। हिनखे तक़रीबन हिन दोस्त जो चवणु आहे त हिनखे तक़रीबन 40 ॾींहं थिया आहिनि हिनखे लॻाए हिन काई आहे। ऐं हीअ किथे किथे अहिड़ा गुल जेको आहे सो खणी रही आहे। ऐं हेॾां हीअ 11 महीने जी भिंडी लॻल आहे। असांजे नौशहरो फिरोज़ ज़िले में शारे जी लॻंदी आहे 11 महीने में। हीअ 11 महीने जी लॻल आहे। हिन जो टाइम पूरो थी वियो जॾहिं हिन पंहिंजी सब्ज़ी ॾियणु बंदि कई त असां हिनखे जेको आहे सो तरे खां कटियो आहे। ऐं हीअ वरी फुटी आहे ऐं हिन वरी माल ॾियणु शुरू कयो आहे, सब्ज़ी ॾियणु शुरू कई आहे। ऐं हेॾां सब्ज़ी जो फ़सुलु आहे। हिनखे तक़रीबन हिनखे बि 40 खां 50 ॾींहं थी विया आहिनि लॻाए। ऐं हीअ बि सब्ज़ी ॾियणु शुरू थी वई आहे आहिस्ते आहिस्ते। ऐं हेॾां आहे वाङण जो फ़सुलु आहे। हिन दोस्त जो चवणु आहे त हिन तक़रीबन 3.5 महीने 3 महीने जे 15 तारीख़ ते हिन ॿिज चुकायो वाङण जो। ऐं हिन तक़रीबन 2-2.5 महीना अॻे रोंबो कयो आहे। इहे वाङण हींअर तयारु आहे, तव्हां ॾिसंदा हूंदव माशाल्लाह। हे गुल खणी रहियो आहे हींअर। हे वाङण जो फ़सुलु आहे, गोल वाङण। हिन जो चवणु आहे त हे तक़रीबन हाणे 15-20 ॾींहंनि में हे जेको आहे सो सब्ज़ी ॾियणु शुरू थी वेंदो। ऐं हेॾां हे ड्रिघे वाङण जो ॿिज कायल आहे। हे तक़रीबन हिन जो चवणु आहे त असां 1.5 महीने अॻे हिनखे कायो आहे। 1.5 महीनो अॻे काइण खां पोइ हिनजे मथां छांव कई आहे, जीअं हिन ते उस असरु न करे। छो जो हींअर गर्मियुनि जी मौसम आहे, छांव खां सवाइ न आहे फुटंदो। ऐं हे ड्रिघो वाङण आहे। हिन जी चकियूं बि शिफ्ट थी कयूं आहिनि हिन दोस्त, उहे बि तव्हांखे ॾेखारियूं था। त हेॾां हिन साई तूरीअ जो फ़सुलु आहे, सब्ज़ी आहे। हिन साई तूरी लॻाई आहे। हीअ वट आहे, हीअ फालतू वट आहे। हिन में हिन साई तूरी लॻाई आहे। हीअ साई तूरी हींअर फुटी रही आहे, तव्हां ॾिसी रहिया हूंदव। हीअ साई तूरी आहे। ऐं हेॾां हिन वाङण जूं चकियूं शिफ्ट कयूं आहिनि हींअर तक़रीबन। हिन जो चवणु आहे त अधु कलाकु अॻे हिन शिफ्ट कयूं आहिनि। ऐं हिन रोंबो कयूं आहिनि ज़मीन में, ताज़ी ज़मीन में। हिन जेको आहे सो हिन जी एराज़ी जेको आहे सो तक़रीबन 3 फुट जे क़रीब थींदी। हिन दाणे खां ऐं हिन दाणे ताईं हिन 3 फुट जी एराज़ी आई आहे। त दोस्तों जेकॾहिं असांजो तव्हांखे वीडियो पसंदि अची रहियो आहे त सभ खां पहिरियां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। उनखां पोइ गॾु में बेल आइकन वारे ऑप्शन खे दॿायो, जीअं असांजी हर नई ठहंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे। त दोस्तों मोकिलाणी कोन्हे, इंशाल्लाह ईंदड़ नए वीडियो ताईं सदाईं गॾु।